नाज़िर सिंध क़ाबीना जो इजलास अॼु वरी वज़ीर مراد शाही صدارت हेठि थींदो। इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। क़ाबीना जे इजलास में सरकारी खातनि में 1 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि ताईं पाबंदी ख़त्म करण जी मंज़ूरी जो इम्कान आहे, जॾहिं त कमंद जो सरकारी अघु ऐं पीढ़ाई जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। सखर हैदराबाद मोटरवे लाइ ज़मीन मुख़्तिस करण ऐं मालाकंड में सिंध हुकूमत पारां वुमेन टेक्निकल इंस्टीट्यूट क़ाइमु करण जी मंज़ूरी बि एजेंडा में शामिल आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं पिया। सिंध काबीना जो इजलास अॼु वरी वज़ीर مراد शाही صدارت हेठि थींदो। इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान आहे। काबीना जे इजलास में सरकारी खातनि में 1 खां 15 ग्रेड ताईं नौकरियुनि तां पाबंदी ख़त्म करण जी मंज़ूरी जो इम्कान आहे, जॾहिं त कमंद जो सरकारी अघु ऐं पीढ़ाई जी तारीख़ मुक़ररु कई वेंदी। सखर हैदराबाद मोटरवे लाइ ज़मीन मुख़्तिस करण ऐं मालाकंड में सिंध हुकूमत पारां वुमेन टेक्निकल इंस्टीट्यूट क़ाइमु करण जी मंज़ूरी में एजेंडा में शामिल आहे।